सखर में वज़ीर आला सिंध मुराद अली शाह जो IBA यूनिवर्सिटी के कॉन्वोकेशन के खिताब कंदे प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत के सिविल अवार्ड लाइ नामज़द करे छॾियो आहे। हिन DIG लाड़काणो ऐं SSP कशमोर कंदकोट के हुकुमनामो जारी कयो आहे त प्रोफेसर डॉक्टर अजमल सावंत जे कातिलनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे खेनि कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। संदसि जो चवणु हो त अॼोको ॾींहुं शागिर्दनि लाइ अहम संग मेल जी हैसियत रखे थो। अव्हां क़ौम जो अज़ीम सरमायो हुअण जे नाते अव्हां ते ज़िम्मेवारी आयद थिए थी त उमेद कयां थो त अव्हां मुल्क जी ख़ुशहाली लाइ अहम किरदार अदा कंदा। हिन चयो त कोरोना सबबि वॾो नुक़सानु थियो आहे, फ़ैसिला करणा पिया त काबू में आंदोसीं। इन दौरान अज़ीम शख़्सियत निसार अहमद सिद्दीकी बि असां खां विछड़ी वियो। हिन चयो त IBA में निसार सिद्दीकी जूं वॾियूं काविशूं आहिनि जेकी यादि रखियूं वेंदियूं। असां हायर एजुकेशन कमीशन निसार सिद्दीकी जे कम्यूनिटी कॉलेज मॉडल पूरे मुल्क में फैलाए रहिया आहियूं। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।